ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब वली मोहम्मद जे ॻोठ हाजी अली बख्श धारे जो वटां मीर रकण शाख खे 15 फुट घारो लॻो आहे। घारे खां पोइ फसल पाणी हेठि अची विया आहिनि। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो आहे, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नवाब वली मोहम्मद जे ॻोठ हाजी अली बख्श धारे जो वटां शाख खे 15 फुट घारो लॻो आहे। फसलनि खे नुक़सान पहुतो आहे। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नवाब वली मोहम्मद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर अमर आकाश खान। जी अमर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी ना वली मोहम्मद भरसा मीर रुकण शाख के हाजी अली बख्श धारे जो वटा पक्की शाख में पानी अवटाप थियण सबब 15 फुट घारो पइजी वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि मस्जिद मां लाउड स्पीकर ते ऐलान ॾियारे हिमत करे शाख खे लॻल घारो ॿधी घायल फसलनि जे नुक़सान खां बचायो। जी वरी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।